ओ बहारी जल्दी करे वठ। मां रात भी थोड़ी मानी खाधी है, भूख लगी आ। मानी जब वगैरह है ना तो पोइ जल्दी स्कूल वञा, स्कूल के देर पई थे। मैडम राणी जा हुकुम हलाइण त ॾिसो, एडी तकड़ अथई न, अची पाण तैयार कर। धीअ तूं भी जल्दी करे वठ, मुंहिंजी धीउ खे देर पई थिए। हेॾो सारो ॾींहुं आहे, जेसिताईं मोकल थिएसि तेसिताईं बुख ते हूंदी छा? बाबा, इहा जेका एतिरी ख़र्ची थी मिले, हीअ अलाह जे नाले ते ॾेई थी अचे छा? स्कूल में भी छोला पेटिस अलाए छा छा खाईंदी हूंदी, बुख मरंदी हूंदी छा? तूं त सड़ी थी। बाबू मूंखे तोखां वधीक ख़र्ची थो ॾे न, हाँ त 100 रुपयो थो थिए। अमा तूं छॾ भेण खे, तोखे 50 रुपया ॿियो बि ॾियां थो, उते वञी बिरयानी वठी खाए ॾियां। 100 रुपयो ख़र्ची हिन खे थो ॾे? बाबा मां सॼे घर जो कमकार थी कयां, मूंखे त रुगो 20 ऐं 30 ॾेई छॾींदो आ। सड़ थुली सड़। सड़ा कोन थी, खाए त घणो थी, बाक़ी थुली त कोन थी थिए। वञे थी वेतर सूतली जो सगो थींदी। मां इन लाइ त कमायां थो, पंहिंजी कूंज लाइ। कूंज कूंज कोन थी लॻे, किरड़ी मुंह। मां किरड़ी आहियां? मामे वारी डबी में बि त मां तोखे ॾिसां। नदी मां अच त हेॾे। छॾियो मज़ाक करणु छॾियो, तूं जल्दी तयार थी वठ मां, त मां तोखे स्कूल छॾे अचां।